ताक़तवर हुए। अल्लाह इन ज़ालिमनि खे अंजाम ते पहुचाइनि थो। जे नंढड़े मासूम काना कुमार जंहिं वीचारे जी का बि ग़लती बि न, मासूम आहे, उन अमड़ जे दिलि मां छा निकिरंदो, उन जे पीउ जे दिलि मां छा निकिरंदो, जंहिंजे कुल्हे जे मासूम बचे जो लाश हुजे। असां पंहिंजे दिलि ते हथु रखूं। आख़िर हिननि वीचारनि जो ॾोह कहिड़ो आहे, जुर्म कहिड़ो आहे? हिन जो जुर्म इहो आहे जो दीवाने आहिनि बसि। जेकॾहिं असांजो कानून अहिड़नि माण्हुनि खे सज़ा ॾे, इन्हनि मुजरिमनि खे सज़ा मिले, त छो अहिड़ा वाक़िया पेश थियनि। इस्लाम चवंदो जे चोर चोरी करे ॿांह कपियोसि, या ॿांह कपियल ॿबरले में हलंदो, सॼे ॿबरले खे ख़बर पवंदी त हिन चोरी कई आहे। जेको हथु लखे माण्हुनि जूं इज़तूं लुटे, लखे माण्हुनि जूं निंडूं फिटाए, अहिड़ो हथु कटे लखे माण्हुनि खे सुकून ॾियणु, इहो ज़ुल्म कोन्हे, इहो इंसाफ़ आहे। पर ज़ुल्म इहो आहे जो असांजे वटि लाक़ानूनियत आहे, मुजरिम खे सज़ा नथी मिले। इहे जेके किराम पेशा माण्हू आहिनि, इहे सिफ़ारत जे बुनियाद ते, पैसे जे बुनियाद ते ॿाहिरि निकिरी था अचनि, वरी साॻियूं पंहिंजूं शैतानगिरियूं चालू था रखनि। इन जे करे असां न को मां लीडर आहियां, त मां त हिकिड़ी जमात जो आम कारकुन आहियां। ख़ुदा जो कसम, जॾहिं खां वठी मां काना कुमार जो वाक़ियो सोशल मीडिया ते मूंखां रोअणु नथो